ॾिठियूं तफ़सीली ख़बरुनि में ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। शिकारपुर पुलिस पारां बदनाम ॾोहारी गुलज़ार खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तव्हांखे अपडेट कयूं। अहम ख़बर आहे, शिकारपुर में पुलिस पारां बदनाम ॾोहारी गुलज़ार खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। ASP सिटी शिकारपुर जो चवण है गिरफ़्तार ॾोहारी गुलज़ार जे सिर जी क़ीमत 20 लाख रुपया रखियल आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 14 खां वधीक संगीन ॾोहनि जा केस दाख़िल थियल आहिनि। एक भेरो ॿीहर अवां सां अपडेट शेयर करे रहिया आहियूं। शिकारपुर पुलिस पारां बदनाम ॾोहारी गुलज़ार खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। गिरफ़्तार ॾोहारी गुलज़ार जे सिर जी क़ीमत 20 लाख रुपया रखियल आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां शिकारपुर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते 14 खां वधीक संगीन ॾोहनि जा केस दाख़िल थियल आहिनि। तव्हांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे, शिकारपुर में पुलिस पारां बदनाम ॾोहारी गुलज़ार खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं शिकारपुर में रशीद यामड़ो खां। जी रशीद, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शिकारपुर पुलिस पारां 20 लाख इनाम याफ्ता जाबदार गुलज़ार गोरानी के हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। ASP सिटी सैयद फाज़िल शाह बुखारी जो चवण है गिरफ़्तार जवाबदार मथां सॼे ज़िले के मुख़्तलिफ़ थाणनि ते 14 खां वधीक संगीन ॾोहनि जा केस दाख़िल हुआ। अॼु CI इंचार्ज आसिफ मुगल ऐं SHO रुस्तम आलम जतोई खुफ़िया इतला मिलियो, जंहिं बैदि कार्रवाई करे जवाबदार गुलज़ार गोरानी के रुस्तम थाने जी हद पीर मिठन लाइ गिरफ़्तार करे वरितो आहे। ऐं वधीक ॿुधाईंदो हलां त ASP सिटी सैयद फाज़िल शाह जो चवण है SSP रिटायर्ड कैप्टन फीज़ान अली ॾोहारियुनि जो घेरो तंग करे छॾियो आहे ऐं जल्द केतिरनि इनाम याफ्ता ॾोहारियुनि जी गिरफ़्तारी अमल में आंदी वेंदी। ठीक है रशीद, तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।